ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। माथिलो मुमल जी माड़ीअ मां जिते ॻोठ लुकमान लगारी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, रहवासी परेशान आहिनि। लियाकत अली बुज़दार जी रिपोर्ट मूजिब माथिलो मुमल जे माड़ी वेझो ॻोठ लुकमान लगारी यूसी बेरड़ीअ जो वॾी आबादी रखण वारो ॻोठ आहे, जंहिंमें समूरा तरक़ियाती कम नाहिनि थी सघिया। अॼु बरसात के 4 ॾींहं गुज़रण बावजूद पानी निकाल नाहे थी सघियो। MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर, सूबाई वज़ीर ॼाम इकरामुल्ला खान दारेजो, डिप्टी डायरेक्टर घोटकी DC घोटकी ऐं आला अमलदारनि खां घुर कई वई आहे त असांजो काफ़ी सालनि खां तरक़ियाती कमनि खां महरूम बणियल आहे। असां वसवारनि खे अपील था करियूं त असांजे प्योर डिस्पेंसरी स्कूल ॾिनो वञे। ग़ुलाम शबीर लगारी एहतजाज कंदे दायूं आहे त असां हमेशह पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिना आहिनि। PP हुकूमत हले पई, असांखे कुटपतली वॾेरा असांजे ॻोठ खे तरक़ियाती कमनि खां महरूम रखनि था, जेके अंसर असांजे ॻोठ खे हमेशह पोइते धिकियो आहे। हुननि अंसरनि खां PP हुकूमत खां मुतालबो था करियूं त उन्हनि ते सल्फर ज़हर जो स्प्रे करे असांजे ॻोठ खे इस्लामाबाद जहिड़ो शहर बणायो वञे।